बागराणी में मकानी चूंडूं वेझो ईंदे ई जीडी अॻवाननि मुहिम तेज़ कंदे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा तूफ़ानी दौरा शुरू करे छॾिया। बागराणी तालुके जे यूसी बख़्श जतोई एट एहसान वाहण में जीडी अॻवाननि अब्दुल हमीद जेसर, वॾेरो वाजिद अली संदीलो, हैदरी संदीलो, हाजी कलब संदीलो, सिराई फेरोज़ संदीलो, चेयरमैन जे उम्मीदवार अब्दुल कदीर जेसर, वाइस चेयरमैन उम्मीदवार राजा मुबशिर संदीलो चूंड मुहिम जे सिलसिले में लाउड स्पीकर खणी मुख़्तलिफ़ ॻोठनि एहसान वाहण, अहमद मेतला, बुढो वाहण, बिरोही ॻोठ, सोनहरी, प्यारो वाहण, वॾो वाहण जा दौरा करे भरपूर अवामी हिमायत हासिल कई। कार्नर गॾिजाणियुनि खे ख़िताब कंदे जीडी अॻवाननि चयो त सिंध में करप्शन उरूज ते आहे, अवाम लाइ कुझु नाहे कयो वियो। महांगाई जे हिन दौर में ग़रीब ॿिनि वेलनि जी मानी लाइ परेशान आहिनि। इलाइक़े में के बि तरक़ियाती कम नाहिनि थिया। सनन चवणु हो त असां अवाम जी ख़िदमत ते यकीन रखूं था, हर ॾुख सुख में अवाम सां गॾु रहिया आहियूं ऐं ईंदड़ वक़्त में बि अवाम जो साथ ॾींदासीं। 26 जून जो ॾींहुं मुख़ालिफ़नि जे ताबूत में आख़िरी कोको साबित थींदो। अवाम सितारे खे वोट ॾेई जेडीए उम्मीदवारनि खे कामयाब करे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk